बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी प्रेजेंट कंटिन्यूस टेंस ज़मान हाल इस्तमरारी जे एक्टिव जुमलन के पेसिव जुमलन में तब्दील कंदासूं। इनका अग में असी जो है ज़मान हाल ज़मान माजी और ज़मान मुस्तकबिल जे एक्टिव जुमलन के पेसिव जुमलन में तब्दील करण सीखिया आहियूं। आज लेक्चर में असी जो है ज़मान हाल इस्तमरारी जे एक्टिव जुमलन के पेसिव में तब्दील करण सीखंदासूं। इस्तमरारी जे सेंटेंस में के जॾहिं भी असां जेको आहे एक्टिव का पेसिव में तब्दील कंदा आहियूं त असां जेको आहे हेल्पिंग वर्ब इज एम आर खां बाद में जेको आहे लफ्ज़ बीइंग जो जेको आहे इज़ाफ़ो कंदा आहियूं। जॾहिं भी जेको असां एक्टिव जुमले के पेसिव जुमले में तब्दील कंदासीं त ज़ाहिर आहे असांखे जेको आहे सब्जेक्ट के हिसाब से जेको आहे असांखे हेल्पिंग वर्ब इज एम आर जेको आहे इस्तेमाल कयूं था। त हाणे जॾहिं जेको आहे असीं ज़मान हाल इस्तमरारी जे एक्टिव जुमले के पेसिव जुमले में तब्दील कंदासूं त असां इज एम ऐं आर खां बाद में जेको आहे लफ्ज़ जेको आहे बीइंग जो इज़ाफ़ो कंदा आहियूं। बीइंग जेको आहे असल में जेका भी कंटिन्यूस जा टेंस आहिनि उन सभिनी में जेको आहे असां इस्तेमालु कंदा आहियूं। जॾहिं भी जेको आहे असांजो जुमलो जेको आहे उहो इस्तमरारी या कंटिन्यूस टेंस जो हूंदो त जॾहिं भी असां उनखे जेको आहे एक्टिव मां पेसिव में तब्दील कंदा आहियूं, चाहे वो प्रेजेंट कंटिन्यूस टेंस जो हुजे चाहे जेको आहे वो पास्ट कंटिन्यूस टेंस जो जुमलो हुजे, जॾहिं भी असां उनखे एक्टिव मां पेसिव में तब्दील कंदा आहियूं त असीं हेल्पिंग वर्ब सां गॾु जेको आहे लफ्ज़ बीइंग जो ज़रूरु इज़ाफ़ो कंदा आहियूं। अचो त असीं पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कयूं। जीअं असांजो पहिरियों जुमलो आहे आई एम ईटिंग मील। इन में असां ॾिसूं था त असांजो जेको मील आहे उहो असांजो जेको आहे एक्टिव जुमले में मील जेको असांजो ऑब्जेक्ट आहे। त हाणे इन ऑब्जेक्ट के जॾहिं असां जेको आहे एक्टिव मां पेसिव में तब्दील कंदा आहियूं त हमेशह जेको आहे ऑब्जेक्ट के असां सब्जेक्ट बणाईंदा आहियूं। त हाणे असां जेको आहे इन जुमले में जेको आहे मील के जेको आहे सब्जेक्ट बणायूं था पिया। त हाणे ज़रा मील जेको सिंगुलर वर्ब असांजो सब्जेक्ट आहे, जेके असां वर्ब भी जेको सिंगुलर हिते इज़ इस्तेमालु कंदासीं। त हाणे असां जेको आहे इज़ खां बाद में मां तव्हांखे चयो त इज़ एम आर हुजे त उन खां बाद में असां जेको आहे बीइंग लफ्ज़ जो इज़ाफ़ो कंदा आहियूं। अ मील इज़ बीइंग उन खां बाद में जेको आहे होॾे असांजो जेको आहे फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब है जेका असां एक्टिव मां पेसिव में तब्दील कंदा असांखे थर्ड फॉर्म रखणी पवंदी। ईट जी थर्ड फॉर्म आहे ईटेन। उनका बाद में लफ्ज़ बाय प्रीपोजिशन जो इज़ाफ़ो है। आखिर में जेको आहे असां जो सब्जेक्ट आहे असां जो ऑब्जेक्टिव केस कंदासीं मी। अहिड़े तरीक़े सां असां जेको एक्टिव जो जुमलो आहे उहो पेसिव में तब्दील थी वियो। त जॾहिं भी असां एक्टिव जुमले के पेसिव जुमले में तब्दील कंदा आहियूं त असीं जेको आहे ऑब्जेक्ट के सब्जेक्ट और उनका बाद में हेल्पिंग वर्ब इस्तेमाल कंदा आहियूं। उनका बाद में जेको असांजो मेन वर्ब आहे असां उनजी थर्ड फॉर्म यूज़ कंदा आहियूं। उनका बाद में असां जेको ऑब्जेक्ट सब्जेक्ट होंदो आहे एक्टिव जुमले में असां उनके जेको आहे ऑब्जेक्ट बणाईंदा आहियूं ऐं उनखां अॻु में जेको आहे वर्ड बाय जेको आहे जेको प्रीपोजिशन आहे असां उनजो इज़ाफ़ो कंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां असां ॾिसूं था सेकंड सेंटेंस में त सेकंड सेंटेंस में असांजो जेको ऑब्जेक्ट आहे उहो आहे लेसन। त हाणे जॾहिं असां जेको आहे एक्टिव जुमले के पेसिव में तब्दील कंदा आहियूं त असां ऑब्जेक्ट के हमेशह सब्जेक्ट बणाईंदा आहियूं ए लेसन। ए लेसन जेको आहे असांजो सिंगुलर सब्जेक्ट आहे, इन जे करे असां हिते भी इज़ ऐं इज़ खां बाद में जेको आहे वर्ड बीइंग जो इज़ाफ़ो कंदासीं। उनखां बाद में राइटिंग जो थर्ड फॉर्म थींदी रिटेन। त हिते असां लिखंदासीं रिटेन। उनखां बाद में असांजो जेको आहे लफ्ज़ बाय प्रीपोजिशन जो इज़ाफ़ो ऐं उनखां बाद में यू जो जेको आहे असां ऑब्जेक्टिव केस जेको यू आहे उहो रखंदासीं। यू जो सब्जेक्टिव केस भी यू ऐं उनजो ऑब्जेक्टिव केस भी यू आहे। अहिड़े तरीक़े सां असां जेको आहे एक्टिव जुमले के पेसिव जुमले में तब्दील कयो। अचो त थर्ड सेंटेंस ते यू आर प्लेइंग हॉकी। त इन में हॉकी जेको आहे असांजो ऑब्जेक्ट आहे जेको असां पेसिव जुमले में सब्जेक्ट बणाईंदासीं। हॉकी हॉकी भी असांजो सिंगुलर जेको आहे सब्जेक्ट आहे। त इनखां बाद में भी असां जेको आहे इज़ ऐं उनखां बाद में बीइंग जेको आहे उहो इस्तेमालु कंदासीं इज़ बीइंग। प्लेड जेको आहे प्लेइंग जेको आहे फोर्थ फॉर्म आहे त थर्ड फॉर्म जेको आहे उहा प्लेड यूज़ कंदासीं ऐं उनखां बाद में वर्ड बाय जेको प्रीपोजिशन आहे उहो ऐं उनखां बाद में जेको आहे वी जो ऑब्जेक्टिव केस जेको अस आहे उहो इस्तेमालु कंदासीं। उनखां पोइ बाद में असांजो थर्ड सेंटेंस आहे उनमें ही इज़ मेकिंग टी। टी जेको आहे असांजो ऑब्जेक्ट है जेको असां पेसिव जुमले में सब्जेक्ट बणाईंदासीं। टी टी जेको असांजो सिंगुलर वर्ब है सब्जेक्ट है जेके असां इज़ बीइंग इस्तेमालु कंदासीं।
उनका बाद में मेकिंग जो जेको आहे थर्ड फॉर्म जेकी आहे उहा मेड आहे, उहा असां जेको आहे तरह कंदासीं मेड। उनका बाद में बाय लफ्ज प्रीपोजिशन जो इजाफो ऐं उनका बाद में ही जो ऑब्जेक्टिव के जो हेम आहे उहो रखंदासीं। अहिड़े तरीक़े सां जेको आहे असांजो सब्जेक्ट पंहिंजो एक्टिव जे जुमिले मां पैसिव जे जुमिले में तब्दील कयोसीं। हाणे जेको ॾिसूं था असां फिफ्थ सेंटेंस जेको असांजो नेगेटिव सेंस जो आहे शी इज़ नॉट वॉशिंग क्लॉथ्स। त हाणे जेको आहे असां जॾहिं एक्टिव जे जुमिले खे नेगेटिव जेको आहे सेंटेंस आहे असांजो जॾहिं उनखे एक्टिव मां पैसिव में तब्दील कंदासीं त हाणे ॾिसूं था असां क्लॉथ्स जेको आहे असांजो इन जुमिले में जेको आहे असांजो ऑब्जेक्ट आहे जेको पैसिव जे जुमिले में असांजो सब्जेक्ट बनंदो। त हिते क्लॉथ्स जेको आहे असांजो जमा में आहे त हिते असां जेको आहे आर इस्तेमालु कंदासीं ऐं आर खां बाद में जेको आहे असां एड वर्ब ऑफ नेगेशन यूज़ कंदासीं छाकाणि असांजो जुमिलो जेको एक्टिव वारो आहे उहो नेगेटिव आहे। इन जे करे असां हिते जेको आहे क्लॉथ्स आर नॉट ऐं उनखां बाद में जेको असांजो बीइंग आहे उहो असां जेको आहे हिते लिखंदासीं क्लॉथ्स आर नॉट बीइंग। उते वॉशिंग जेको आहे फोर्थ फॉर्म आहे हिते थर्ड फॉर्म वॉश लिखंदासीं वॉश्ड। उनखां बाद में वर्ड बाय जेको प्रीपोजिशन आहे उहो ऐं उनखां बाद में जेको आहे शी जो जेको आहे ऑब्जेक्टिव के जेको हर आहे असां उहो लिखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो एक्टिव जो जुमिलो जेको आहे उहो पैसिव जे बि नेगेटिव सेंटेंस में चेंज थी वियो। सिर्फ़ु जेको आहे असां हेल्पिंग वर्ब जेको असांजो हुयो आर ऐं बीइंग उन जे विच में जेको आहे असां एड वर्ब ऑफ नेगेशन जेको आहे नॉट रखियो। अहिड़े तरीक़े सां असांजो जेको नेगेटिव सेंटेंस हुयो असांजो पैसिव में भी नेगेटिव में चेंज थियो। उनखां बाद में असांजो सिक्स्थ सेंटेंस आहे उहो असांजो जेको आहे इंट्रागेटिव आहे। त इंट्रागेटिव के जरिए असां जेको आहे तब्दील कंदा आहियूं ज़ाहिर पैसिव में भी असांखे जेको आहे उहो इंट्रागेटिव रखणो पवंदो। ए सां जेको आहे असांजो सिंगुलर ऑब्जेक्ट आहे जेको असांजे जुमिले में हाणे सब्जेक्ट बनंदो। ज़ाहिर आहे हाणे असांजो जेकॾहिं सेंटेंस भी इंट्रागेटिव आहे त असां उनखे पैसिव में भी इंट्रागेटिव बणाए रखंदासीं। ज़ाहिर असांजो जेको सांग आहे उहो असांजो सिंगुलर जेको आहे सब्जेक्ट आहे। इन जे लाइ असां जेको आहे इनके जेकॾहिं एक्टिव पैसिव में तब्दील कयूं था ऐं इंट्रागेटिव आहे त ज़ाहिर आहे असांखे इन खां अॻु में असांखे जेको आहे इज़ इस्तेमालु करणो पवंदो जेको हमेशह सिंगुलर सब्जेक्ट सां इस्तेमालु थींदो आहे। इन जे करे असां जेको आहे असां इंट्रागेटिव आहे इन जे करे असांखे सब्जेक्ट खां पहिरीं इज़ खे रखूं था उनखां बाद में ए सांग रखूं था जेको असांजे जुमिले में जेको आहे सब्जेक्ट बणियो आहे। हाणे ॾिसो हिते बि असांजो इज़ जेको आहे असांजो सब्जेक्ट खां पहिरीं इस्तेमालु थियो आहे छाकाणि जुमिलो असांजो इंट्रागेटिव आहे। इन जे करे हिते बि असां जेको आहे ए सांग असांजो सिंगुलर वर्ब आहे त असांजो जेको आहे पैसिव कयूं था त इन खां अॻु में असां इज़ जेको आहे इन जो असां हेल्पिंग वर्ब रखियो आहे। उनखां बाद में जेको आहे असां आ सांग इज़ ए सांग हिते असां बीइंग जेको इस्तेमालु कंदा अचूं था पिया जेको कॉन्टिन्यूअस जे टेंस में इस्तेमालु थींदो आहे उहो असां कयूं था पिया इज़ ए सांग बीइंग। त सिंगिंग जो जेको आहे थर्ड फॉर्म थींदो संग ए सांग इज़ ए सांग बीइंग संग बाय अली जेको आहे हिते असां प्रीपोजिशन उनखां बाद में अली रखंदासीं। हे असांजो जेको आहे इंट्रागेटिव सेंटेंस जेको एक्टिव वॉइस में हुयो असां उनखे पैसिव वॉइस में भी इंट्रागेटिव तरीक़े सां रखियो इज़ ए सांग बीइंग संग बाय अली। उनखां बाद असां सेवंथ नंबर सेंटेंस आहे जेको सिंगुलर भी आहे सॉरी इंट्रागेटिव भी आहे ऐं उन सां गॾु नेगेटिव भी सेंस रखे थो पियो। त इन में असांजो जेको सब्जेक्ट आहे उहो असांजो जेको आहे उहो ए मैच आहे। त हाणे ए मैच आहे ज़ाहिर असांजो जुमिलो जेको आहे इंट्रागेटिव जो आहे त असांजो ए मैच जेको आहे सब्जेक्ट बनंदो। इन सब्जेक्ट खां अॻु में जेको असां सांग खां अॻु में इज़ रखियो आहे हिते बि असां जेको आहे असां ए मैच जेको आहे सिंगुलर सब्जेक्ट आहे। इन जे करे असां हिते बि जेको आहे इन खां अॻु में इज़ इस्तेमालु कंदा आहियूं इज़ ए मैच। त उनखां बाद में नेगेटिव भी आहे त असां जेको आहे सब्जेक्ट खां बाद में नॉट एड वर्ब ऑफ नेगेशन ऐं उनखां बाद में जेको आहे वर्ड बीइंग जेको असांजो हेल्पिंग वर्ब आहे जेको टू बी वर्ब आहे जेको असांजो जेको आहे कंटिन्यूअस जे टेंस में इस्तेमालु थींदो आहे। उनखां बाद में वाचिंग असांजो फोर्थ फॉर्म आहे हिते असां थर्ड फॉर्म लिखंदासीं वॉच्ड। उनखां बाद में जेको आहे असां वर्ड बाय प्रीपोजिशन जो इजाफो ऐं उनखां बाद में असांजो जेको स्टूडेंट्स आहे सब्जेक्ट उहो असां हिते ऑब्जेक्ट बणाए साॻियो ई स्टूडेंट रखंदा छाकाणि त नाउन जो सब्जेक्ट जे केस या ऑब्जेक्टिव जेको आहे हमेशह सेम रहंदो। उनखां बाद में क्वेश्चन मार्क ॾींदासीं ऐं उनखां बाद में असांजो जेको लास्ट सेंटेंस आहे उहो चवंदो इज़ हेडमास्टर नॉट गिविंग प्राइज़िस। त हिते असां ॾिसूं था त असांजो जेको आहे मथे सेंटेंस में असांजो जेको ऑब्जेक्ट हुयो उहो सिंगुलर हुयो ऐं उनखां बाद में जेको आहे असांजो जुमिलो जेको आहे इंट्रागेटिव आहे। इन जे करे असां जेको आहे असांजो हेल्पिंग वर्ब रखियो आहे इज़ हेडमास्टर नॉट गिविंग प्राइज़िस। त हाणे ॾिसूं था असांजो जेको
ऐं हाणे जेको असांजो ऑब्जेक्ट आहे उहो प्लूरल आहे ऐं जुमिलो असांजो इंट्रोगेटिव ऐं नेगेटिव जो आहे जंहिं ते असां पहिरियों असां 7 नंबर सेंटेंस जो ते इते जाते असांजो जेको सिंगुलर सब्जेक्ट हुयो असां उते इज़ इस्तेमालु कयो। हाणे असांजो जेको ऑब्जेक्ट आहे जेको हाणे सब्जेक्ट बणंदो उहो प्लूरल आहे त ज़ाहिर आहे इन खां अॻु में असां जेको आहे इनखे इंट्रोगेटिव बणाइण जे लाइ इज़ न बल्कि हाणे आर इस्तेमालु न आर 8 नंबर सेंटेंस आर प्राइजेज उनका बाद में नेगेटिव भी है नेगेटिव वाला ऑफ नेगेशन नॉट और उनका बाद में बीइंग जो इजाफो कंदा से हेल्पिंग वर्ब जो नॉट बीइंग उनका बाद में गिविंग जो जेको है थर्ड फॉर्म थिंदो गिवन उनका बाद में असां जेको वर्ड बाय प्रीपोजिशन जो इजाफो और आखिर में जेको असां लिखंदा से हैड मास्टर बाय हैड मास्टर एड़े तरीके सां असां जेको एक्टिव वॉइस जुमलो वो पैसिव वॉइस में तब्दील थी वियो। दोस्तों आज के लेक्चर में असां जेको आहे प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस जे एक्टिव वॉइस जुमलन के पैसिव वॉइस जुमलन में तब्दील करण सिखियो ऐं जेका असांजा एक्टिव वॉइस जुमला हुआ उहे पॉजिटिव सेंस जा भी हुआ नेगेटिव सेंस जा भी हुआ इंट्रोगेटिव सेंस जा भी हुआ इंट्रोगेटिव ऐं नेगेटिव सेंस जा भी हुआ त असां उनखे जेको आहे एक्टिव वॉइस जे जुमलन मां पैसिव वॉइस जुमलन में जेको आहे तब्दील करण सिखियासीं। जेके तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो आहे त इनखे लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।